नाज़रीन, मटियारी में कोरोना वायरस जा 8 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां राब्तो कयो आहे मेहरान टीवी जे रिपोर्टर बाबू खासखेली सां। जी बाबू, छा तफ़सील आहिनि? मटियारी ज़िले गुज़िरियल ज़िले मुख़्तलिफ़ माण्हुनि जो कोरोना जिन मां 8 जी कोरोना मसइलो थी विया आहे। मटियारी ज़िले अंदरि कोरोना जे केसनि जो अंग वधी 135 थी वियो आहे। अहिड़ी तस्वीर DHO मटियारी गुलाम रसूल वासवाणू कई आहे। आउं तव्हांखे ॿुधायां ज़िले अंदरि कोरोना जी तेज़ीअ सां वधण केसनि खे नज़र में रखंदे ज़िले इंतिज़ामिया पारां जेको ज़िले जे मुख़्तलिफ़ 16 इलाइक़नि में 2 हफ़्तनि लाइ शुमार लॉकडाउन शुरू कयो वियो आहे, जेको 3 जून ताईं जारी रहंदो। आउं तव्हांखे ॿुधायां त ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मटियारी, भिटशा, आला, फरीदाबाद समेत नंढनि वॾनि शहरनि में कोरोना जी वबा खे नज़र अंदाज़ करे SOP ते अमल न करणु हुअण बराबरि करण सबबि ज़िले अंदरि केसनि में ॾींहों ॾींहुं जेको वाधारो थी रहियो आहे। ॿिए तरफ़ आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदो रहां त इंतिज़ामिया पारां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको सो दौरा करे जेको SOP ते अमल न करण ख़िलाफ़ कार्रवायूं करे जेको ॾंड पिण विधा पिया वञनि। जी बाबू, अव्हांजी महिरबानी।